अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जुनो तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ीअमन सिविल सोसाइटी पारां शागिर्दियानी नौशीन काज़मी नाज़िम जोखियो ऐं फ़हमीदा सियाल जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब काज़ीअमन अॻियां एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो ऐं सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सिविल सोसाइटी जे अॻवाननि समेत सियासी अॻवाननि नूरदीन कादरी, शाहनवाज़ चांडियो, हाजी इनायतुल्लाह जुनो, ग़ुलाम शबीर मलंग जतोई, मौलाना एहसानुल्लाह चांडियो, डॉक्टर शबीर चांडियो, बशीर जोखियो, ॾाॾा उस्मान बुगियो ऐं ॿियनि चयो त सिंध अंदरि लाक़ानूत ऐं ज़ुल्म जी इंतिहा आहे। सिंध हुकूमत कातिलनि जो तहफ़ुज़ करे रही आहे। रोज़ानो बेगुनाह माण्हू क़तल थी रहिया आहिनि। हुननि चयो त चांडका कॉलेज जे शागिर्दियानी नौशीन काज़मीअ खे साज़िश तहत क़तल कयो वियो आहे, जंहिंजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। हुननि चयो त शागिर्दियानीअ जे मामले जी जांच साफ़ ऐं शफ़ाफ़ नमूने सां कॉलेज इंतिज़ामिया खां शुरू कई वञे। उन्हनि मुतालबो कयो त शागिर्दियानी नौशीन काज़मी, फ़हमीदा सियाल ऐं नाज़िम जोखे जे कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे खेनि कानून जे कटहरे में आंदो वञे ऐं सख़्तु सज़ा ॾिनी वञे। असां हीउ जेको अॼु एहतिजाज आहे सिविल सोसाइटी काज़ीअमन जी तरफ़ खां नाज़िम जोखियो ऐं शहीद फ़हमीदा सियाल ऐं जेको क़ुर जी बेहुरमती कई आहे उन्हनि वाक़िअनि जे ख़िलाफ़ ही एहतिजाजी मुज़ाहिरो आहे। हीउ असां रुगो इहो ॾिसी ऐं असांखे ॿुधी शर्मिंदगी थी त चूंडियल नुमाइंदा थी करे उहो इसरान हुजे या जोखियो साहब हुजे, इहे इन्हनि गॾिजी करे जेको हीउ ज़ुल्म जी इंतिहा कई आहे, हुन न्याणी खे गोलियूं हुयूं, क़ुर खे गोलियूं हयईं, हुन सां पखियुनि जे शिकार करण था। हिकु पखी जी अहमियत वधीक आहे, यानी तव्हां इंसान जी अहमियत न आहे। हे सरदारी निज़ाम माण्हुनि खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन साहिबु बिलाल भुट्टे साहिबु, मां तव्हां खां इहो पुछणु चाहियां थो त छा तव्हांजा MP आहिनि कानून खां ॾाढा आहिनि छा जो तव्हां उनखे ते इसरार खे तव्हां अञा ताईं न ॿधो आहे, न उनजे मथां केस दाख़िल था कयो? अगरि हेॾा केस दाख़िल थिए तो माण्हुनि खे धमकाए करे तव्हां कातिल जे भाउ मक़तूल जे भाउ खे तव्हां धमकाए करे तव्हां खां केस ते हथ खणायो था। कुझु त इंसाफ़ कयो न बिलाल भुट्टो साहिबु, तव्हां इंसाफ़ कंदव कहिड़ो? तव्हां पंहिंजे माउ सां इंसाफ़ कोन कयो, शहीद राणीअ सां इंसाफ़ कोन कयो, त आवाम सां कहिड़ो इंसाफ़ कंदव? मां त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां चवां थो त चीफ जस्टिस साहिबु, तव्हां ते मूंखे हींअर अफ़सोस थो थिए, तव्हां हर शइ ते 100 मोटो वरितो आहे, तव्हां हर शइ ते 100 मोटो वरितो आहे। हिन ॿिनि वाक्यनि ते तव्हां 100 मोटो न वरितो आहे। मां सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां गुज़ारिश कंदो त ख़ुदा इन ते फौरी तौर ते 100 मोटो वठी करे इन जे ख़िलाफ़ फौरी तौर एक्शन खयो वञे। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमन। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।